अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाह वबरकातुहू। साईं मुंहिंजा हीअ किताबु आहे, जीअं लिखियो पियो आहे मथे, हीअ किताबु हिकायतु सालिहीन मंझि सिंधी ज़बान आहे, जंहिंमें ॻाल्हियूं नेक बख़्तनि जूं आहिनि बयान आहे। मुंहिंजा अरबीअ ज़बान जंहिंखे सिंधीअ जोड़ियो आहे, वली मोहम्मद नाले कारण हाफ़िज़ सिद्दीक़ आहे। यानी वली मोहम्मद साहिबु जेको को माण्हू हुयो, उन ही किताबु जोड़ियो आहे हाफ़िज़ सिद्दीक़ जेको हो, उन जे चवण ते, उन जे हुकुम ते। ऐं हीअ अंग्रेज़नि खे हथु आयो पंहिंजो 1851 में। पोइ मुंहिंजो अंग्रेज़ जेको ॾिठो त हिन में हीअ किताबु तमामु मक़बूल आहे घणो। हीअ हुनजो इंट्रोडक्शन लिखियो अथसि वली मोहम्मद, पंहिंजो हीअ किताब जो इंट्रोडक्शन लिखियो आहे पंहिंजे उन जेको आर्थर आहे नालो उन माण्हू जो, जेको पुलिस में लेफ्टिनेंट हुयो, उन हीअ लिखियो आहे त पंहिंजो किताबु हीअ तमामु मक़बूल आहे। ऐं तमामु घटि जेके किताब आहिनि उन्हनि मंझि सभिनी खां, ऐं असां ॾिठो त हिन में तमामु सुठा लफ़्ज़ आहिनि ऐं ॿोली सिखण जे लाइ हीअ तमामु सुठो आहे। ऐं फ़िलहालाजिस्ट जिन जे कम जो आहे, ऐं अख़लाक ऐं सुठियूं ॻाल्हियूं भलियूं इहे आहिनि हिन मंझि। इन करे हीअ किताबु जेको आहे सो असां पंहिंजो छापियूं था। पोइ किताबु ॾिनऊं पंहिंजे छा उर्द शीर खे पंहिंजे जेके हुआ पारसी हुया, उन लिथो करे ऐं पंहिंजो छा उहो छापियो आहे किताबु हिन खे। हाणे हितां हीअ किताबु शुरू थो थिए। पोइ फरमाए थो त सदा सदा जुगाए साहिब खे, बिस्मिल्लाह रहमान त पढ़ूं पहिरीं, बिस्मिल्लाह रहमान रहीम। सदा जुगाए साहिब खे सना सारा जल जलालहू, जंहिं कयो क़ादिर क़ुदरत सी आलम आबादा, मजा की न की कयाई फेरे फ़िलहाल। की न की माना नथिंग नेक्स्ट मज़ा पैदा कयईं, यानी का बि शइ कान हुई तंहिं मज़ा पैदा कयईं। फेरे फ़िलहाल आहे, हाल में कयईं, ना हुयो तंहिंमें। मलक माण्हू माण्हू मिरूं जिन देव पई पुण हैवाना। मलक माण्हू, माण्हू खे लिखियो अथसि मारू करे, मारू माण्हू, मिरूं मिरूं लिखियो अथसि, मिरूं जिन देव ऐं पुण हैवाना। मजा तन मिड़नि जे मिड़ई सभई, मजा तन मिड़नि कयाई आदम अफ़ज़ला अफ़ज़ला। मजा तनी मिड़नी कयाई आदम अफ़ज़ला, वलक़द करमना बनी आदम क़ादिर कलामा। लिय मुरसल मिड़ई मजातन तई पैदा नबी मुरसल, नबी मुरसल मिड़ई मिड़ई रे सां लिखियो अथसि, रे कान हुयसि। नबी मुरसल मिड़ई मजा तई पैदा, सो वाहिद आहे मूं धणी क़ादिर थियोसि का क़ादिर छा क़ादिर कलामा क़ादिर। सो वाहिद आहे मूं धणी क़ादिर कयूं अल्लाहुम्मा सल्ली अला क़ादिर कयूं जल जलालहू, हकीम अलीम मूं धणी सानियो सुंजा सानियो सुंजा सुजाण सानियो सुजाणा सुजाण क़ाबिल माहिर माहिर सनत करी जो। हकीम अलीम मूं धणी सानियो सुजाणा जल जलालहू, आहे समी बसीर सो राज़िक़ रहमान जल जलालहू। मथे एकड़ाई जंहिंजे लखें लख खुआ, हुवल वाहिदुल क़हार जाबिर जवाबा। सिज चंड तारा कतियूं ऐं पुण अर्द समा,
सिज चंड तारा कतियूं ऐं पुणु अर्दसमा ऐं पुणु हुन सलातूं सरवर उते सदा हमेशा सदा हमेशा जो आधार आहे आलम जो मोले महबूबा जंहिंजो हॾ हिम नाहे को मंझ मरतबे मूरा दोस्ती नाहे का दोस्त में सी कंहिंखे असला यानी हुनजो हिकिड़ो हुन जहिड़ो को कोन्हे को निद कोन्हे हुनजो महदार मिड़नी मुरसले ख़ासो ख़ैर वारा हया जाए जंहिं ॼाम खे मुल्क मामूर थिया मामूर भरिजी विया मामूर थिया मुल्क मामूर थिया हमेशह तई हबीब ते हुन ससे सलाम पल ते पारियूं कयो राति रोज़मरा ऐं पुणो ते आल असहाब हुनजे दाइम दरूद आहे जे भला सभु ख़ल्क़ में ॾिया ॾेहनि जा हाणे सुञो मूं मोमिना हीअ कननि साण हीअं सां हीअं माना दिलि सां हीअं सां कल्ब सां हाणे सुञो हाणे सुञो मोमिना मोमिना माना ए मोमिनो हीअं हीअं जे कननि सां जिन तकलीफ़ की मूं उते उते हाफ़िज़ सिद्दीक़ आहे यानी हाफ़िज़ सिद्दीक़ जेको तंहिं मूंखे हुकुम कयो तकलीफ़ कई जंहिंखे चयो मूंखे इस्मी जिस्मी सिद्दीक़ जो भलो भलाया चए जहिड़ो नालो हुअसि जहिड़ो जिस्म हुअसि यानी ख़ुशि अख़लाक़ ऐं ख़ुशि सूरत यानी सुहिणी सूरत वारो ऐं सुहिणी मूरत वारो सुहिणे नाले वारो ऐं सिद्दीक़ सचो हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम खे पंहिंजे जेको माण्हू वियो तंहिं चयो त या अय्युह सिद्दीक़ इस्मी जिस्मी सिद्दीक़ सिद्दीक़ अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु जेको पैगम्बर जी सदाक़त जो शाहिद इस्मी जिस्मी सिद्दीक़ जो भलो भलाया आलम आमिल शरीयत जो मक़बूलनि मज़ा त किताब हिकायत सालिहीन खे कर तूं सिंधीअ वाईअ में सिंधीअ ॿोलीअ में सिंधीअ वाए मथे लिखियो पियो आहे नंढनि अखरनि में सिंधीअ वाए त किताब हिकायत सालिहीन खे कर तूं सिंधीअ वाए त नफ़ो थिए तन खे जे आरी अरबी आहे जे अरबी खां ख़ाली आहिनि यानी अरबी नथी अचे जिन खे तन जे लाइ नफ़ो थींदो हिन में तॾहिं क़ियम सायो सिंधीअ जो कालन रब रज़ा अल्लाहुम्म सल्ली अला सय्यिदना मुहम्मद या रब क़बूल कर त माण्हू सुणी ॻाल्हियूं लिखियो अथसि काफ़ सां ऐं मथे लॻा अथसि ज़बर त माण्हू सुणी ॻाल्हियूं सालिहनि जूं मान कनि इक़्तिदा यानी हुनजे फॉलो कनि हुननि ते हलनि हुनजी पुठिभराई कनि फैज़ थिए माण्हुनि खे मौले जे मेहरा तोणे ॾाहिम अमल कीअं यानी मुंहिंजा के सुठा अमल कोन्हनि उन हूंदे बि मुंहिंजे पंहिंजे वजूद आहे मुंहिंजे वजूद में को सुठा अमल मुंहिंजा कोन्हनि पर मां न बरकत सी तन भलनि जे थिया सालिहनि मज़ा उहिब सालिहीन वलस्तु मिन होम आउं पसंदि थो करियां मुहबत करियां सो सालिहनि सां पर आउं पाण कोन आहियां सालिह अहिड़ो गुनाहगार आहियां आसी आहियां उहिब सालिहीन वलस्तु मिन होम लअल्लाहु यरज़ुक़नी सलाहा काश थी सघे थो उमेदु आहे त अलाह मूंखे सलाह कंदो यानी इस्लाह सालिहनि मुंहिंजा कंदो मूंखे बख़्शींदो यरज़ुक़नी
रिस्क ॾींदो सलाहियत जो इस्लाह जो सालिहनि में जा आहे हदीस शरीफ़ में अहिड़ी पचारा रिवायत करे जंहिंजी अबू हुरैरा रज़ियल्लाहु ताला अन्हु त चवे हज़रत मुआज़ पुट जबल जो सहाबी सिदक़ा त आतिश रुअंदो ऐं त आइस रुअंदो ऐं मंझि हज़रत हज़ूरा यानी नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटि आउं अची हाज़िर थियुसि अची सलाम ॾिनमि सरवर खे सची सिक मझा तॾहिं वारियो वरियाम मुंहिंजो सैयद सलाम वारियो वारियो माना मोटायो यानी जवाबु ॾिनो सलाम जो मूंखे चयईं वालेकुम सलाम तॾहिं वारियो वरियाम मुंहिंजो वरियाम माना उन दाना उहो जेको बहादुर हो जेको नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अकुल वारो वरियाम जेको आहे साञे वारो सिच वारो तॾहिं वारियो वरियाम मुंहिंजो सैयद सलाम पुछियाऊं मूं कना त रोई कुॼाड़े लाइ त छाजे लाइ थो रोई कुॼाड़े जे लाइ थो रोई पुछियाऊं मूं कना मूंखां तॾहिं कयुमि इल्तिमास अजीब खे त या रसूल अल्लाह वसियत करियो मूंखे का नसीहत तरीक़ा अमल करियां तन उते त छुटां अज़ाबा त निफ़ाइक फज़लसी मुरसल मुजतबा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम त पराहम रखिए पाण खे सारे तन कमनिया मन कयूं मोले जन जी कादिर करीमा जल जलाल हॾाइम हथ न किज तूं मथे नेमतुनि दुनिया जे बाक़ी न रहंदियूं की न की थींदियूं फ़िलहाल फ़ना न त थींदी आगाहूं न की निकनी में नेमतुनि उखरा ऐं मर ओॾो करे पाण खे ॾों दोज़ख अज़ाबा ऐं ओॾो कर पाण खे न ओॾो कर पाण खे ॾोंहुं दोज़ख जे अज़ाब जे वेझो न कर पंहिंजे पाण खे जो आहे ॾाढो घणो 17,900 सख़्त नाहे ताक़त जंहिंजी कंहिंखे मख़लूकनि मज़ा जन लहज़ो हिकिड़ो करे सब्र उन ते असला तातम मौलो मरहा सुहिणो हीअं कननि सां त जॾहिं साहबनि थे रुनू डिॼो दहशता डिॼो लिखियोसि डिॼो मंझि ज़माने हज़रत रसूल जे कना अज़ाब तॾहिं कहिड़ो हाल असांजो जे औखा सारा ऐं थियो ज़मानो फ़िस्क जो ऐं कुर्ब क़ियामत वेही सलाहियत माण्हुनि मझां ऐं तक़वा तरीक़ा ऐं अमल छॾियो आलिमे कादिन हद क़ज़ा ला हौल वला क़ुवत इल्ला बिल्लाह हींअर काज़ी जेके कज़ावत छॾे ॾिनी आहे ऐं अमल छॾियो आलिमे कादिन हद क़दा हीअ कलरनि जे ज़माने जो आहे जंहिं तर्जुमो कया वली मोहम्मद साहिबु ऐं संदसि मुर्शिद जेको सिद्दीक़ आहे हाफ़िज़ सिद्दीक़ साहिबु मुरवत महर वेई थी तलख़ी तवारा तॾहिं घुरिजे मोमिननि घुरिजे काफ़ कलम सां काफ़ कुते सां घुरिजे मोमिननि खे त कनि नज़र इबरत निहारीन कम सालिहनि जा जे अॻे गुज़रिया जेके अॻे गुज़री विया उन्हनि जा कम ॾिसणु घुरिजनि ऐं कनि तंबीह नफ़्स खे छॾीन ग़फ़लत आहे घणा किताबनि में आहे किताबनि में अहिड़ी पचारा त माण्हू आहिनि मरीज़ जे सदा हमेशह दवा तन जी सिहत जी आहे वज़ नसीहत अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदना फ़ज़किर इन ज़िक्र जेको आहे ज़िक्र कर नबी पाक साहब जो हुकुम आहे त पंहिंजो नफ़ो कंदो यनफ़ ज़ाकिरीन जा छा अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदना
त दवा तुन जी सिहत जी आहे वाज़ नसीहत त जंहिं तनूं वाज़ खे तंहिंखे सिहत न का ऐं पुण फरमायो आलिमे जे बानी दीनस आलिमे यानी घणनि आलिमनि त पिणु फरमायो आलिमे जे बानी दीन संदा त जेको न भरे सभु कहीं ॾेह में की क़ुर जेकी न पढ़े जे त जेको न पढ़े सभु कंहिं ॾींहं में की क़ुर मुंहिंजा की माना को हिसो को मुंहिंजा सती पती क़ुर जी सारे सुहद मझा ऐं पिण सुणी ॻाल्हियूं कीअं संदियूं सालिहनि त कारो थिए कल्ब तंहिंजो सतरानी सिफ़त कंदी गुनाह तंहिंखे थिए हद न हैबत जेको क़ुर न पढ़ंदो ऐं सालिहनि जूं ॻाल्हियूं न ॿुधंदो उनखे गुनाह करण में का हैबत का ख़ौफ़ कोन थींदो त परे ॾियो परियूं संदियूं अखियुनि ऐं अमल करियो तनो थिए त थियो मक़बूल रसो तन नेमतुनि खे जन उहे रसिया जन नेमतुनि ते सालिहीन रसिया तंहिं ते तव्हां बि रसो जेकॾहिं क़ुर शरीफ़ जो को हिसो हूंदो पढ़ो त चवंदा 100 आयतूं जेकॾहिं पढ़बियूं त गाफ़िलनि मझां कोन लिखिबो पर 100 खां वधीक पढ़जनि ॾींहं में घटि त पोइ कीअं हिन सिंधीअ में वंड बाब पूरा 20 बाब पूरा चयो मूं 20 बाब पूरा लिखिया आहिनि जंहिं पर आहे असुल में मुसनिफ़ तसनीफ़ जेका असुलु किताब जेको हुयो उन में बि 20 बाब हुया मूं बि चए अहिड़ा ठाहिया आहिनि पहिरियों बाब मुंज तलब हलाल जे ॿियो ज़िक्र रियाज़ था टियों बाब बयानु करियां मुंज मशक़त इबादत आहे चोथों बाब बयानु करियां मुंज ख़ालिक जे ख़ौफ़ आहे त कंहिं पर थी ड्रिनिया अॻियां सालिह जे हुआ पंजें बाब में बयानु करियां जलन जो सिंधी ज़बान आहे झलण जंहिंजी ज़बान खे झलिजे ज़बान ते काबू पाइजे कनाल ॻाल्हाइण तहिड़ी जंहिंमें फ़ाइदो न आहे कना ॻाल्हाइण तहिड़ी यानी लाइनी ॻाल्हियुनि में न पइजे उन जूं ॻाल्हियूं न कजनि 6 बाब में ज़िक्र ताबईन जो जे मोटिया ॾूंहुं मौला करे तोबा इस्तग़फ़ार कना गुनाहनि 7 बाब में आइन संदा करामतनि जेके औलियाअनि मशाइखनि रहमत करीनि ख़ुदा 8 बाब दुआउनि जो जे संदियूं सालिहनि 9 में नियत भलनि जी जे आहिनि मज़कूरा 10 में तवक्कल कारहिम जी सखावत सिफ़त 12 बाब में थींदा ज़िक्र तन हाकिमनि जा जन किया ज़ुहद ज़ियादत हुकूमत सौदा 13 बाब में ज़ुहद औरतुनि जा केबा बयान जे हुयूं कामिल दुनिया में दीन में वलियाननि मझां 14 बाब बयानु किबो तनी सग़ीरनि जन कियूं इबादतूं रब जूं मंझि नंढी उमिरि खां वठी 13 बाब में 15 बाब में ॻोल्हण जे परहेज़ जो आहे बयानु आहे 16 बाब में ॻाल्हियूं संदियूं फ़क़ीरनि 17 बाब में ॻाल्हियूं आहिनि तन शख़्सनि जे आजिज़ रहिया कंहिं में ॻाल्हि में त पिनिया दुआ त तुर्त सां क़बूल थी मंझि दरगाह मौला जल वाला ऐं 18 बाब में औलियाअनि जी वफ़ात जो ज़िक्र आहे उन्हीअ बाब में ज़िक्र जवाबनि जो जे सालिहनि ॾिना 20 बाब में बयानु आहे ॻाल्हियुनि मुतफ़रिक़नि
घणा तौफ़ीक़ घुरां तौफ़ीक़ धणीअ खां ऐं पिणु इहानता मदद थो घुरियां इहानता जीअं करे ॿेलिफ़ो करीम धणी मझ तंहिं में तसनीफ़ आहे ऐं पिणु क़बूल करे करम सी खोले गुफ़्तार आहे रखम बाब रिया कनासीं पंहिंजे फज़ला रखेम यानी उहो मूंखे रखे यानी पनाह में रखे बाब रिया जे कराम रिया खां जो पंहिंजे फज़ल सां ऐं पिणु क़बूल किज करम सी गुफ़्तार ग़ुलाम आहे हाणे पहिरियों बाब बयानु करियां संदे कुवत हज़लाल छा हाणे हिते असीं ख़तमु था करियूं वक़फ़ो था करियूं इंशा अल्लाह आमीन अल्लाह मग़फ़िरना वरहमना वरज़ुक़ना वहफ़ज़ना वहदना इला सिरातिल मुस्तक़ीम हीअ किताबु जेको आहे सो 585 सुफ़ा आहे ऐं आख़िर ताईं जेको आहे सो ख़तमु थो थी वञो पंहिंजो जेको आहे सो 585 सुफ़ा यानी 600 सुफ़नि जे क़रीब ऐं किताबु तमामु नायाबु ऐं अल्हम्दुलिल्लाह कंहिं मोकिलियो आहे साईं मीर मोहम्मद निज़ामानी साहिबु मूंखे मोकिलियो आहे मूं सॼे जग खे मोकिलियो आहे आर्काइव.org ते मूं विझी छॾियो आहे ऐं आउं पढ़ी पेश थो करियां ऐं जेके आलिम आहिनि उनखे अर्ज़ु थो कजे त पंहिंजो हिन ते वधीक ॻाल्हियूं कनि हीअ किताबु छापणु घुरिजे को माण्हू होशियारु पैदा थिए जेको हीअ किताबु छापे ऐं पंहिंजी दुनिया खे पेश करे अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदिना मुहम्मद नबील उम्मी व अला आलिहि व असहाबिहि व अज़वाजिहि व ज़ुर्रिय्यातिहि व अहलि बैतिहि अजमाइन बिरहमतिक या अरहमुर राहिमीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल अलीम व तुब अलैना इन्नका अंतत तव्वाबुर रहीम हस्बी अल्लाहु ला इलाहा इल्ला हु अलैहि तवक्कलतु व रब्बुल अर्शिल अज़ीम।